इंसानी हक़ जेके हूंदा आहिनि उहे कंहिं बि मुआशरे जे लाइ या कंहिं बि मुल्क जे लाइ कंहिं बि क़ौम जे लाइ तमामु घणा अहम हूंदा आहिनि। पर पाण पाकिस्तान में जेकॾहिं ॾिसूं था त इंसानी हक़नि जो पाण खे को बि तसवुरु नथो मिले। हालांकि पाकिस्तान जो जेको आइन आहे उन में इंसानी हक़नि बाबति वाज़े हिदायतूं ॾिनल आहिनि या वाज़े स्ट्रक्चर ॾिनल आहे, पर 76-77 साल गुज़रण बावजूद बि असां पाकिस्तान में इंसानी हक़नि जो जेको बुनियादी स्ट्रक्चर आहे उन खे डेवलप न सघिया आहियूं, उन खे डेवलप न करे सघिया आहियूं, उन खे जोड़े न सघिया आहियूं। ऐं नतीजे तौरु अॼु पाण ॾिसूं था त जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो त इंसानी हक़नि जी भञकड़ी में ॾींहों ॾींहुं वाध अचे पई। अॼु सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते हिकिड़ी रिपोर्ट पधरी कई आहे जंहिंमें उन्हनि ॼाणायो आहे त सूबे में इंसानी हक़नि जूं जेके भञकड़ियूं आहिनि उहे वधी वियूं आहिनि। 5 महीननि जी रिपोर्ट हुननि शाया कई आहे ऐं 5 महीननि दौरान 1271 इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं थियूं आहिनि। ऐं उहा जेका भञकड़ी आहे उहा हब्से बेजा में रखण जी सूरत में थी आहे, हिरासा रखण जी सूरत में थी आहे, मुबैना ज़्यादती जी सूरत में थी आहे, बदफली जी सूरत में थी आहे, क़त्ल ऐं अगवा जी सूरत में थी आहे। ही यकीनन जेका रिपोर्ट आहे ऐं उन में जेके अंक अखर ॾिनल आहिनि इन्हनि जो तादाद तमामु घटि आहे। इन खां ॾहूण ते पाण जेकॾहिं चऊं त सिंध में अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था, इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं थियनि थियूं जेके रिपोर्ट ई नथियूं थियनि, त शायदि इहो ग़लति न थींदो। 5 महीननि में ज़्यादती जा जेके वाक़िया आहिनि उहे 43 थिया आहिनि, ख़ुदकुशी जा 94, अगवा जा 157 ऐं क़त्ल जा जेके वाक़िया आहिनि उहे 373 रिपोर्ट थिया आहिनि। इहो अंग यकीनन 5 महीननि दौरान तमामु वॾो अंग आहे। ऐं हीअ बि उहे ई क़त्ल केस हूंदा या हीअ जेके ओवरऑल वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि जेके कुझु अहिड़ा एरियाज़ बि आहिनि सिंध जा जितां उहे शयूं रिपोर्ट ई नथियूं थियनि। हीअ छाकाणि त सरकारी सतह ते हिकिड़ी रिपोर्ट पधरी थी आहे, पर जेकॾहिं पाण ख़ानगी तौर ते इन्हनि शयुनि जो मुशाहिदो कयूं त हर 2-3 ॾींहं पाण खे अहिड़े क़िस्म जूं शयूं या जेके वाक़िया आहिनि उहे ॿुधण में मिलनि था। उन खां अलावा जेका मेन हिन रिपोर्ट में हिकिड़ी ॻाल्हि कई वई आहे उहा आहे पुलिस जे हवाले सां। छाकाणि त पाण जॾहिं इंसानी हक़नि जी भञकड़ी जी ॻाल्हि कयूं था त उन में जेको मेन रोल हूंदो आहे उहो पुलिस जो हूंदो आहे। पुलिस जो बुनियादी फ़र्ज़ु आहे त इंसानी हक़नि जूं जिते जिते भञकड़ियूं थियनि थियूं उन्हनि खे रोके। पर बदक़िस्मतीअ सां हीअ जेका रिपोर्ट आहे उन में असांखे ॿुधायो वियो आहे त इन्हनि 5 महीननि जे दौरान सभ खां वधीक जेकी शिकायतूं आहिनि उहे पुलिस जे ख़िलाफ़ु थियूं आहिनि ऐं उन्हनि शिकायतुनि जो अंग 786 आहे।